सही जुआ में हाराइण खां बाद जुआ जा पैसा ॾियण गुनाह न ॾियण गुनाह त नाहे। ॿ शयूं हमेशा ज़हन में रखो, हिकु जुआ जी रक़म, ॿियो सूद जा पैसा। तहां कंहिंसां जुआ रखी आहे, हाणे तहां हरायो आहे जुआ में, जेके रक़म तहांखे अगले खे ॾियणी आहे, उहा रक़म जेकॾहिं तहां उन शख्स खे नथा ॾियो त तहां गुनाहगार न आहियो। छो त जुआ हराम आहे, जाइज़ न आहे। तहां अगले जो हक़ न खाधो आहे, हिकु बुरी शइ खेॾी करे उन में तहां जुआ रखी आहे, त जुआ जी रक़म पराई खाई वञण कोई गुनाह न आहे। कोई उहो शख्स उन शख्स खां अॻोतर में पुछा न थींदी त मुंहिंजे जेको आहे शख्स मुंहिंजी जुआ जा पैसा खाई वियो। बाद माण्हू चवनि था मुआइदो आहे, हराम शइ में कोई मुआइदो न आहे। जुआ हराम शइ आहे न, हलाल शइ में तव्हां कंहिंसां मुआइदो कयो था त ही फिलानी शइ ॾियां थो, एतिरा पैसा तोखे ॾियणा आहिनि, अॻिलो खाइयो गुनाहगार आहे, अॻोतर में पुछा थींदी, उनखे हिसाब ॾियणो आहे। पर हे शइ आहे ई हराम, इन में कोई मुआइदे जी शरी हैसियत न आहे, खाइयो कोई पुछा न। सूद जी रक़म, तव्हां कंहिंखो 10,000 सूद वरितो आहे ऐं उन मथे 3,000 विहाज हयो आहे, 10,000 तव्हांखे वापसि ॾियणा आहिनि हर हालत में। मथियां 3,000 न ॾियो, कोई क़यामत जे ॾींहुं पुछा न आहे। छो त मथी रक़म हराम आहे, उनजी बणे कोन थी, तव्हां उनखे पंहिंजो हक़ वापसि कयो आहे। मथी रक़म वापसि करणु कोई गुनाह न आहे। बाद माण्हू चवनि था त ॾींदो ई कोई कोन विहाज, विहाज ॾींदो कोई कोन त वठण बि जाइज़ न आहे। कोई नथो ॾे त न वठो, इस्लाम में हिन जी इजाज़त न आहे। हराम रक़म आहे त हराम रक़म जो क़यामत जे ॾींहुं कोई पुछाणो न आहे। अल्लाह से सम्झ।